थो ॾियां ज़रदारी त कूमा में आहे, उनखे पैगाम छा ॾींदुसि, बिलावल खे पैगाम ॾियां तव्हांखे मतां इहो ज़हन में हुयो त मज़हबी दुरियूं तव्हां अंदरूनी तौरु गठजोड़ करे तव्हांजे लाइ ही वाहिद मिसाल आहे त ॿिए ॾींहं ते उलमा शिया जो वफ़द हिते पहुतो। अॼु शिया नौशरो फ़िरोज़ त छा पर पूरी शिया उलमा काउंसिल बि सरापा एहतिजाज आहे। घणी देरि कयो त सिंध ॾिसंदी त अलामा साजिद नक़वी बि असां हिते वेठो हूंदो। इन जे करे मां पंजाब जे आलमनि ऐं ख़ुसूसन उन्हनि ज़ाकिरनि खे जेके 10-10 लख वठी सिंध खां मोटी वेंदा आहिनि, उन्हनि ज़ाकिरनि खे चवां थो अची असां सां एहतिजाज में नथा वेही सघो त उतां असांजी मज़लूमियत ते बयानु ॾियो, वरन हिते तव्हांजा रस्ता बंदि कंदासीं। गद्दार सिंध डिक्लेयर कयोमांव त पोइ तव्हां हिते मजलिस न पढ़ी सघंदव। तव्हां हुसैन जा बि गद्दार आहियो। हुसैन मौला जो मज़हब फ़िरक़ो न आहे, अली जो मज़हब फ़िरक़ो न आहे। अली मौला पंहिंजे ॿिनि जन्नत जे सरदार शहज़ादनि खे चयो कूनू, ओ मुंहिंजा ॿई पुट लिज़ालिम ख़स्मन वलिल मज़लूम औनन। मौला जन हसन हुसैन मौला खे फरमायो त ज़ालिम कहिड़े बि रूप में हुजे उन ते लानत कजो ऐं मज़लूम कहिड़े बि हाल में हुजे यजीद पंजाब ते यजीद ज़रदारी ते हुसैन नाल खपाइंदे सिंधु ते धाड़ो मां शिया ने हैदर करार सिंध जो हथ ॿधी शुक्रियो अदा थो कयां जो सभिनीनि अली जे मञण वारनि एॾो निभायो आहे जो ही धरणो न आहे बल्कि हिननि करबला जी मशी करे छॾी आहे। जीअं करबला में हर महिमान दुनिया खे ॾसियूं था त इमाम हुसैन ईअं न चयो इन्नी लस्तुम बिराज़ीन बिवरूदिल इराक़ फतरकूनी ला अदहब इला सिंध। उमर बिन साद नथो चाहे त तव्हांजी सरज़मीन ते कदम कयो त मां सिंध हलियो वञा हा। जेकर हुसैन इब्न अली सिंध अचे हा त ईअं ई इस्तक़बाल थिए हा जीअं सिंध जे मातामिन, सिंध जे अज़ादारनि, सिंध जे वारिसनि ही सिंध जी मालिकी कई आहे। सलाम मूं ते सिंध ते ॿिया एहतिजाज थींदा आहिनि, लेकिन उते खाइण जे लाइ बि बिरयानीअ जे प्लेट ते हिक ॿिए खे ठोशा हणंदा आहिनि। ज़रदारी तो घणी ख़ुदा बख़्श में वर्ज़ी बि कई आहे पर सिंध जे वारसनि जो गॾु थियणु ॾिस असां हिक हिक खे खारायूं था। हिते जेको बि अचे किरायो खुटल हुजेसि त बि असां सां राब्तो करे, कपिड़ा न अथसि त बि कपिड़ा वठी ॾींदासीं, घर जो ख़र्चु न अथसि त बि उहो ॾींदासीं। आलिशान धरने में आया आहियूं। हिते अल्लामा यासीन कुमी साहब जिन जो ख़िताब हो, हिननि जो चवणु आहे त असांजो जेको धरणो आहे कंहिं फ़िरके जो न आहे पर सिंध धरतीअ जे लाइ असां लड़ंदा रहंदासीं। कैमरा टीम सां गॾु बशीर हुसैन विसरो, जीजन न्यूज़ नौशरो फ़िरोज़।